बैतुल मुक़द्दस फ़लस्तीनी मज़ाहमती तंज़ीम ऐं ग़ज़ा जे हुक्मरान पार्टी हमास ऑपरेशन तूफ़ानुल अक़सा जो ऐलान कंदे इसराइल ते वॾो हमिलो करे छॾियो, जंहिं जे नतीजे में 22 इसराइली मारिजी विया जॾहिं त 500 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। बड़ी मीडिया मूजिबि ग़ज़ा मां इसराइल ते 7000 रॉकेट फायर कया विया, जॾहिं त केतिरा ई फ़लस्तीनी मुजाहिद इसराइल में दाख़िल थी विया आहिनि, जिते उन्हनि जूं रोडनि ऐं घिटियुनि में इसराइली फ़ौजियुनि सां चकरियूं थी रहियूं आहिनि। हमास हमलनि जी ज़िम्मेवारी क़बूल कंदे चयो आहे त इसराइल ते 7000 रॉकेट फायर कया आहिनि। फ़लस्तीनी रॉकेट हमलनि में इसराइल जे शहर अशकेलोन में केतिरनि ई इमारतुनि खे बाहि लॻी वई आहे, जॾहिं त हमले दौरान विढ़ाकनि इसराइली फ़ौज जी टैंकुनि ते कब्ज़ो करे कमांडर समेत केतिरनि ई फ़ौजियुनि खे यरग़माल बणाए वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।